नाज़िर मियां साहब में सिंध की सकाफत के हवाले से एक तकरीब मुनक़द कई वही है। अचो त ॾिसूं था वधीक हिन रिपोर्ट में। मेरान टीवी के हवाले से सिंध की ज़मीन, सिंध जा बेट, सिंध की मिल्कियत के उनवान से मल्हायो पियो वञे। मियां साहब जी नौजवान ऐं सुजान दुनिया उन में रैली में शरीक आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू सकाफ़त ॾियारे खे कीअं था ॾिसनि। सकाफ़त ॾियारे खे असां वॾी अहमियत ॾियूं था। असां सॼो साल तैयारी कंदा आहियूं, सिंधी आहियूं, सिंध जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था, भरपूर नमूने सां पंहिंजी असां हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। जीए सिंध, जीए पाकिस्तान। ईद खां वधीक अहमियत वारो ॾींहुं आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं सिंध असांजी जिंद आहे, सिंध असांजी हुई, सिंध आहे ऐं सिंध क़यामत ताईं असांजी रहंदी। ऐं सिंध जी वदालियत खे कोई बि अलॻि नथो करे। सिंधूअ जी सुगंध किंजर जा कवल सजण साईं ख़ुशि रहनि शाल सदाईं। ॾियारे खे 6 दिसंबर के ईद जा मल्हाइण था चाहियूं ऐं असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं जेके असांजे सिंध लाइ महिरिया खे खयूं घुमंदा था वतन, उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां सिंधी सभु जाॻियल आहियूं ऐं सुतल न आहियूं। जीए सिंध। असांजो हे क़ौमी ईद जो ॾिहाड़ो आहे, सिंधी क़ौम जे ईद जो ॾिहाड़ो आहे, जंहिंमें असां टोपी ऐं अजरक पाए करे ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। तमामु क़ौमुनि जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, पर असांजी जेका सिंध जी ख़ुशी आहे उहा तमामु घणी आहे। असांजे जेका अजरक आहे, हज़रत अली साईं जन जेके चादर वेड़ींदा हुआ उन जो जेको रंग हुयो उहो बि असांजे अजरक जहिड़ो हुयो। जेके जी हाला जो अजरक हूंदो आहे, अहिड़े क़िस्म जो जेका चादर ओढ़ींदा हुआ उहे असांजे हाला जे अजरक सां मुशाबत रखनि था। इन जे करे सिंध क़ाइम ऐं दाइम रहंदी। सिंध जे ख़िलाफ़ जेका बदमाशी कंदो, उहे चाहे फेडरल गवर्नमेंट हुजे, बेटनि जे मामिलो हुजे, या कराची में MQM हुजे जेका डिप्टी कमिश्नर खे कल्ह धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, उन खां सवाइ असांखे प्रोग्रामनि में जे रिकॉर्ड विधी वई आहे, असां उन्हनि जी भरपूर नमूने सां मुज़म्मत कयूं था।